हेल वञा पर तोड़ो न क्यों आ तकदीर अञा त्यार सबको वेठो आ हर सालो चवा मन हेल वञा पर तोड़ो न क्यों आ तकदीर अञा पोइ भी दिल जो इरादो मां कीअं भञा पोइ भी दिल जो इरादो मां कीअं भञा मुंहिंजो अर्ज़ अघा सरदार नबी वञ पूंज मदीने हेॾो वारा सुभान अल्लाह घटि था कयो पिया मां त सभिनी जे लाइ दुआ पियो घुरां त मदीने हलूं सुभान अल्लाह है वञ पूंज मदीने तरफ़ तिखी ॾे लालण खे जो न्याय लिखी वञ पूंज मदीने सुभान अल्लाह ही लिखियल आहे मौलूद गुलाम नबी महेसर जो गुलाम नबी जो जहिड़ो नालो आहे अहिड़ी त सुभान अल्लाह चओ न मदाई त तव्हांजे ॻोठ में बि आहिनि पर महेसर वरी कोन थींदो सुभान अल्लाह त चओ न सजण खुदा जो कसम हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ महेसर सिंध जो जामी हो सिंध जो सादी हो खुदा जो कसम गुलाम नबी महेसर उहो आशिक हो जेको ठाहींदो वेंदो हो पढ़ंदो वेंदो हो हुज़ूरी आशिक हो चितो आया खादिम जाम जमण का वठी तो सानियो रख में नंढपिण का वठी आया खादिम जाम जमण का वठी तो सानियो रख में नंढपिण का वठी ऐं तो ते शेर लिखण ऐं पढ़ण का वठी दीदार जे लाइ आ दिलेड़ी दुखी वञ पूंज मदीने सलात पढ़ायो त ॻाल्हि पूरी क्या सल्लल्लाहु अलैहि या चो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने में बहराड़ी जो हिकिड़ो साहबी आयो कचहरी में अची वेठो उहा कचहरी जे कचहरी जो मोर मोहम्मद करीम हुयो सितारा त कई हुया अबू बकर भी हो त उमर भी हो उस्मान गनी होयो त शेरे जली भी होयो सितारा त लखे होया पर चंद्र चमकंदड़ महफिल जो मोर मोहम्मद मुस्तफा हो वा कचहरी केडे वडे शान वारी होंदी जंहिंजी सिदारत मोहम्मद करीम जी हुजे हे भी बहराड़ी जो कुंडली वटी वेही रहो ये गालियों हलियों पे कुरान पे बुधायो वियो हदीस हली रही आ मुझे मोहम्मद करीम जा पाक फरमान हली रहा हन सहाबा बुधी रहा हन ठरी रहा हन हलंदे हलंदे ओचतो वो बहराड़ी जो साधड़ो वेचारो कचहरी मां उथी बीठो आ हथ अदब जा बजूं बीठो आहे त साधड़ो पर खुदा ताला उनके समुंड अदबन जा ॾेई छॾिया हथ बदियूं बीठो आहे हीअं जंहिं महिल मदीने वारे साईं जी निगाह थी वई
महबूब करीम फरमायो दे खबर छो बीठो आ या रसूल अल्लाह सवाल खणी आयो आया जवाब खपंदो मुस्तफा फरमायो पुछण तुंहिंजो कम जवाब ॾियण मुंहिंजो कम आ मुस्तफा करीम ईअं कोन फरमायो तो मुखे इल्म ही कोने अला केड़ो सवाल पुछंदे अला जवाब अचे अला न न न न मुंहिंजो नबी उन शान वारो आ जो रब फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम मुंहिंजा हबीब जेका भी शे तुंहिंजे इल्म में न हुई उन हर शे जो तोखे इल्म ॾेई छॾियो चो अल्लाह गालायो गालायो ॾियण वारो केरा वठण वारो मोहम्मद करीम अल्लाह ताला फरमाओ अर्रहमान अल्लमल कुरान रहमान उहो आ जे पंहिंजे खास बाने के कुरान सेखारे छॾियो हर इल्म जो मरकज़ महवर कुरान वो भी मोहम्मद करीम के मिलियो ऐं हर उन शय जो इल्म जेको नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम वटि न हो रब करीम ॾिनो आ मिलियो मोहम्मद खे ॾियण वारो अल्लाह आ ऐं मञण वारो अहले सुन्नत जमात वारो महबूब हिकिड़ो सवाल खणी आयो आहियां जवाब खपे मुझे नबी फरमायो चो चई सोना मुखे यो बुधायो त कयामत कदई इंदी सुभान अल्लाह कयामत कदई कायम थींदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो रुगी पुछी तो या वरी तैयारी भी कई थई यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि वो कयामत जो ॾिहाड़ो अब्बो औलाद कोन सुञाणींदो माउ बच्चा कोन सुञाणींदी दोस्त दोस्तन को बेजार हूंदा रिश्ता ताल्लुक नाता सभई खत्म थी वेंदा उन ॾींहं जी पुछा त करी तो पर ॾे ख़बर तैयारी भी कई थई या न उन अर्ज़ कयो कि बिला हल्की फुल्की नमाज रोज़ो ज़कात सदकात ॾींदो आहियां पर को वॾो अमल कोने को मां त एॾी तैयारी भी कोन कई आहे मुंहिंजे नबीअ खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां को वॾो आमिल न आहियां तैयारी भी कोन कई आहे मुंहिंजे महबूब फरमाए पोइ भला को अमल ॿुधाए जेको तो ख़ासि अमल कयो हुजे हुयो त अॻे ई सादड़ो चई मुंहिंजा साईं ॿियो त अमल कोने पर हिकिड़ो अमल आहे जंहिंते नाज़ भी कंदो आहियां कहिड़ो अमल थी चवे तो हिन सीने में अल्लाह जी भी मोहब्बत रखंदो आहियां त तो मोहम्मद जी भी मोहब्बत रखंदो मुझे सीने में तव्हां जी मोहब्बत आहे बस इहो अमल मूं वटि आहे महबूब करीम अलैहिस्सलाम मुर्की ॾिनो पाण ईअं कोन फरमायो त इहा दवा ठली थई वञ रोज़ा रख नमाज़ूं पढ़ वञी अल्लाह अल्लाह कर बस इहा दवा तुंहिंजी ठली आ न मुझे नबी करीम उनके न कर में जवाब कोन ॾिनो मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे गुफ्तार तो कुर्बान वञा पाण करीम उनके केड़ो जवाब ॾिनो पाण फरमायो अल मरउ मअ मन अहब्ब हर माण्हू उन सां गॾु हूंदो ॾींहुं क़यामत जे जेको जंहिंसां मुहब्बत कंदो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर
रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्तफ़ा फरमायो जेको जंहिंसां मुहब्बत कंदो आहे ॾींहुं क़यामत जे उन सां गॾु हूंदो। जेको माउ पीउ सां मुहब्बत कंदो पंहिंजे अमड़ अबे सां गॾु हूंदो। छो भला हिते सुभाणे अल्लाह झकी था कयो, नुक़सान थियो अथव न अमड़ अबे में। हाँ 9 महीना रही जिस्म में, सुभान अल्लाह, जिस्म जो खून प्यारी वरी ॼणी कब्र वात पटियूं पई पर हीअ दुआ पई घुरे मोला मूंखे बचड़ो खेर ऐं सलामती सां ॾिजां। हीअं न साईं, वरी जंहिं महिल जाएंसि तोखे गोद वरतई 2 साल पूरा तोखे खीर प्यारे सीने जो, तोखे बां खां चीचड़ी खां वठी करे सुहिणा सुहिणा बोल सेखारियईं। शरारतूं करे पाड़े जे ॿारनि सां विढ़ंदो हैं, ॾोह बि तुंहिंजो हूंदो, पास बि तुंहिंजी खणंदी। खुदा जो कसम आहे दुनिया जा समूरा रिश्ता हिकिड़े पासे, अकेली अमड़ हिकिड़े पासे। जेके अमड़ जा आशिक हो ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। अबो भी अबो आ पघर वहाई मजदूरियूं कयई, माण्हुनि जा मेणा तुनका बर्दाश्त कयई, माण्हुनि जूं छिड़बियूं बर्दाश्त करे कुल्ला घसाए घसाए मकाना खणी ज़मीनूं खणी कर्ज़ खणी मर्ज़ खणी तोखे निपाईंदो रहियो। शाम जो घर ईंदो चवंदो हथे खाली न वञा, मता बच्चा मुखों खर्ची न घुरी वठन, मता का ज़रूरत छो न हुजे। खुदा जो कसम जेकॾहिं अमड़ अबो न हुजन त दुनिया में कंहिंजो को न मिट हुजे न माइट हुजे, रिश्ता मिलंदा आहिनि त अमड़ ऐं अबे जे सदके में मिलंदा आहिनि। इन्हनि जो क़दुरु कंदा कयो अमड़ अबे जो। दुनिया तो विया त वरी मोटी कोन ईंदा, उन्हनि को पुछो जिन जा अमड़ अबो दुनिया में कोन्हनि के, उन्हनि खे वरी दुआ वठण जे लाइ मुक़ाम ते वञणो पवंदो आहे। इन्ही जे करे जंहिंजा घरनि में उन्हनि जो क़दुरु कयो। मदीने वारे साईं फरमा अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़ जे कदमनि जे हेठां रखियल आहे। जेको अमड़ जी ख़िदमत कंदो उहो जन्नती आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो सहाबी जिहाद ते तैयार आहे, जंग ते तैयार आहे, घोड़ा उठ तलवारूं चमकनि पयूं, हथ ॿधी चईं मां बि हलां थो। नबी पाक खे ख़बर हुई इन जे घर अम्मा आहे बीमार आहे। बहू फरमा तुंहिंजे हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं अमड़ जी ख़िदमत कर, वेठो घर में हूंदे ख़ुदा तोखे मुजाहिदनि जो सवाब ॾींदो। सलात पढ़ायो त ॻाल्हि पूरी कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेको अमड़ अबे सां प्यार कंदो क़यामत में अमड़ अबे सां गॾु हूंदो। जेको उस्ताद सां प्यार कंदो उस्ताद सां गॾु हूंदो। जेको मुर्शिदनि सां प्यार कंदो वो मुर्शिदनि सां गॾु हूंदो। हाणे सुभान अल्लाह चवंदो हल जा, जेको रोज़े धणीअ सां प्यार कंदो वो रोज़े धणीअ सां गॾु हूंदो। जेको सरदार मशहूरनि वारे सां प्यार कंदो वो उन सां गॾु हूंदो। जेको भिट जे घोट सां प्यार कंदो वो अब्दुल लतीफ भिटाईअ सां गॾु हूंदो। जेको दस्तगीर बादशाह पीर सां प्यार कंदो उन सां गॾु हूंदो। जेको आल बेदन सां प्यार कंदो वो मोहम्मद जे बच्चन सां गॾु हूंदो। जेको चईन यारनि सां प्यार कंदो वो यारनि वफादारनि सां गॾु हूंदो। हाणे सभिनी सुभान अल्लाह उनखां वधीक कजा, जेको मदीने वारे सां प्यार कंदो वो हसन हुसैन जे नाने खातून जन्नत जे बाबे सां।
यो खुदाई कानून आ। महबूब करीम अलैहिस्सलाम बुधाए छड़ियो आ। मुंजा दोस्त अजीजो महबूब करीम अलैहिस्सलाम इन फरमायो त जेको जिन सा मोहब्बत कंदो आ डी कयामत जे उन मोहब्बत जे करे वो उन सा गड होंदो। जलसो जो हकड़न में मानू वेठा आन, जमात वेठी आ जामे मस्जिद में, इफ्ते ते वेठो आ साईं गुलाम मोहम्मद, आई माइक ते वेही मौलवी इरफान या गाल बुधाई आ। मां दिसां तो पियो मुशाहिदे जे तौर ते गाल बुधाया तो त जेको जिन सा डी क़यामत जे गड होंदो फरमान नबी करीम जो आ। मां महसूस कयो आ त ये जमात एडी खुश थी आ जो हिनन जा सीना मदीना बनजी विया। जो सीनो ठरियो आ वो चवंदो सुभान अल्लाह ज़रूर। अदा केडी वडी खुशखबरी आ त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी ॾींहं क़यामत जे उहो उन सां ॻाल्हाए उन सां गॾु हूंदो। हज़रत अनस बिन मालिक मुझे महबूब करीम जो गुलाम असहाबी खादिम रसूल आ, उहो तो फरमाए जंहिंमहिल महबूब करीम ईअं फरमायो त ॾींहं क़यामत जे मुहिब महबूब सां गॾु हूंदो। चई त असांखे एतिरी ख़ुशी थी जो असां हिकिड़ो ईदुन ते ख़ुशि थींदासूं जॾहिं मुस्तफ़ा जे पोयां नमाज़ पढ़ी मुस्तफ़ा सां भाकुरे ईद मिलंदासूं, हिकिड़ो ईद ते ख़ुशि थियासूं। हज़रत अनस तो फरमाए ॿियो उन ॾींहुं ख़ुशि थियासूं जंहिं ॾींहुं मुस्तफ़ा करीम इहो फरमान फरमायो। महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोलणो, हिक पासे दुनिया जूं बोलियूं, हिक पासे मुंहिंजे आका जो बोलणो, हिक पासे सुभान अल्लाह। महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोलणो, हिक पासे दुनिया जो बोलियूं, हिक पासे मुझे आका जो बोलणो, हिक पासे। याकूब जे यूसुफ कान हुई, हिकिड़ी ज़ुलेखा दीवानी। घणा दीवाना? हिकिड़ी पूरी कायनात जो अधु हुस्न मिलियोसे। याकूब जे यूसुफ कान हुई, हिकिड़ी ज़ुलेखा दीवानी, पर यूसुफ जो नज़ारो हिक पासे, हिते घुंडो खोलणो आ हिक पासे, दुनिया जूं बोलियूं हिक पासे, मुझे आका जो बोलणो हिक पासे। सिंधीअ में धोपण अला उर्दू में धोपण अला पठाणनि जी ॿोली आ, अला पश्तून जी ॿोली आ। सोली सिंधी नंढड़ा ॿार बि पढ़नि त पोइ सुभान अल्लाह थींदी वेंदी। मां तो चवां गॾिजी पढ़ायो, 15-20 त मदाई वेठा। तो महबूब दुनिया जा हिक पासे, फ़कीर हेठ रख लाउड के अजो हकड़न को पढ़ाइणो आ। महबूब दुनिया जा हिक मुंहिंजो मदनी ढोलणो, हिक दुनिया जूं बोलियूं, हिक मुझे आका जो बोलणो, हिक। मुंहिंजा मौला उन ज़ुबान के कने बीमार न कजां जेको नात पढ़ाए।
महबूब दुनिया जा हिक पासे हथ बई मथे खणो जी मिलाद में खणंदा आयो महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोल हिक पासे दुनिया जूं बोलियूं हिक पासे मुझे आका जो बोलण एक पासे बागात दुनिया में खोड़ थिया पर को बांगो बिलावल जेड़ो न थियो हिमल भी मदीने जी आज़ान थी अचे त जिस्म मां सीरियूं निकिरियूं पियूं वञनि वार उबाता थी वञनि पिया चओ सुभान अल्लाह मक्के जी आज़ान थी अचे त सुभान अल्लाह नेण नेण ठरी थो पवे इराक में बगदाद में हिंदुस्तान में एड़ा एड़ा कोयल खां वठी बुलबुल खां सोना आवाज पिया आहिनि हीअं अल्लाह अकबर थो थिए त नेण नेण ठरी थो पवे पर बागात दुनिया में खोड़ थिया पर को बांगो बिलावल जहिड़ो न थियो को बांगो बिलावल जहिड़ो न थियो छो आज़ानू दुनिया जूं हिक पासे मुंहिंजो बांगो बिलावल हिक पासे दुनिया जूं बोलियूं हिक पासे मुझे आका जो बोलणो हिक पासे हज़रत अनस तो चवे असां के ईद खां वधीक खुशी थी जो न वमा यंतिकु अनिल हवा वारी ज़ुबान मां इहे लफ़्ज़ निकता त मुहिब महबूब